नाज़रीन, सकरन भरिसां सिंधु दरिया के कंधीअ सां क़ाइम तारीख़ी ॻोठ भेडा में सिंध के क़दीम सक़ाफ़त ओताक कल्चर के उजागर करण लाइ ओताक कचहरी कराई वई। उन ई हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम कादिर चांडियो। सकड़ भरिसां सिंधु दरिया की कंधीअ सां क़ाइम तारीख़ी ॻोठ भेडा में सिंध के क़दीम सक़ाफ़त ओताक कल्चर के उजागर करण लाइ ओताक कचहरी कराई वई, जंहिंजी मेज़बानी लाइक लाखो नजमुद्दीन लाखो कई। जॾहिं त ओताक कचहरी के मुख्य मेहमान दरगाह सरदार अहमद शाह लक्यारी के साजादा नशीन सैयद शबीर अहमद शाह हो। जॾहिं त ओताक कचहरी में इलाइक़े के मौजूदीन तोड़े ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें सुहारी सिंध के मेहमान नवाज़ी के निर्वार कंदे सक़ाफ़ती रंग निखरी आया। टुक की रेलन सां सॼे हाल के सजाए मच बारे सुघड़ कचहरी कराई वई, जंहिंमें सुघड़न में मंठार अली बुघियो अली शेर लाखो डोर चई कचहरी में वाह वाह कराए छड़ी। मूं चयो यार चुमी खपे नूर 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 रे त उन पार इनकार थियो ओ गुघट गड़घाट गड़े 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 छुटी का कान कजल जा करे कड़काट कड़ कड़ कड़। इहो ई मोहब्बत जो मेला को अला कंदो त आबाद हूंदो ऐं असांजी दुआ आहे ऐं असां उन में सभु गॾिजी हिसो वठूं त इहो ता क़याम जेसीं हिन जहान आहे त इहे कचहरियूं आबाद हाणे सभु शयूं ओताकूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं हीअ ॾींहों ॾींहुं ज़रूरु घटिताई आहे हिन शइ में, पर हीअ अॼु जी महफ़िल, हीअ अॼु जो मेड़ाको ऐं हीअ दरिया जे कंधीअ जे भरे वारा माण्हू अॼु बि उन्हनि में उहा शइ मौजूदु आहे। अॼु सभु गॾिजी करे हिकु कचहरी मुनक़द कई आहे। उन में दिलि जो रूह रियाण राग पा सक़ाफ़त जे हिसाब सां टोपी अजरक जे हिसाब सां असां चयो त यादगार थी वञे। इलाही पंहिंजा विसियार दोस्त परे परे जा थोरा दूर रहूं हो आया जेके असां जो वेझा करे हाणे उन गैदरिंग कयूं कि विसरियल कचहरियूं ओताकनि जूं ऐं वॾनि जो जेको ॿारहां अचे वरी पंहिंजे ओताकनि में हाल अहिवाल ओरींदा। असांखे हींअर उहे साॻियो जहिड़ो असांजे अखियुनि जे अॻियां यार जिथे पियो कचहरियूं कयो, कचहरी करण सां कुर्ब वधनि था, इज़तूं वधनि थियूं ऐं हीअ थियणु खपनि। असांखां कचहरियूं वयूं हलियूं रुगो घुमण फिरण शहरनि में ॾांहुं ॾांहुं, हींअर अची हिते असांखे ॾाढी दिलि ख़ुशि थी। इन्हनि दोस्तनि सम्झो त हिकिड़ो सक़ाफ़त जा सिपाही थी उन्हनि हिकिड़ो फ़र्ज़ु अदा कयो आहे। घणो तऊं असांजी कचहरियूं या मोहबतूं असांजो इन मोबाइल जे करे तव्हां ॾिसंदो त सभु ॿाहिराड़ी में वेंदो त रोड ते छोकिरा बीठा नेठे ॿाहिरि आहिनि, को रस्ते ते बीठो आहे, हुते बीठो आहे, उतां खे मूंखे अचण लाइ तयारु न आहे। अहिड़ियूं ओताकी कचहरियूं मुनक़द करणु घुरिजनि, छो त हीअ सिख्या घर आहिनि।